अस्सलाम वालेकुम। हींअर असां जेको आहे सो हे जामशोरे में तमामु मशहूरु लोहार आहे। चाचा अव्हां जो नालो छा आहे? जी त चाचे जो नालो अनवर अली आहे ऐं तक़रीबन मुंहिंजे ख़्याल 20-22 सालनि खां तव्हां हिते आहियो हा न। माशाअल्लाह। हे चाचा तव्हांजो ख़ानदानी कमु आहे या जेको आहे सो तव्हां पाण ख़ानदानी कमु आहे? तव्हांजा आबा ॾाॾा माना इहो लोहार जो कमु कंदा ऐं तंहिं दौर में लोहार जो कम जो घणो माना मशहूरी हूंदी हुई। सही आहे माशाअल्लाह। अच्छा हींअर तव्हां इहे 2 छेणियूं ठाहियो पिया, हिन खां पहिरीं तव्हां कुहाड़ी ठाहे वेठा आहियो? माशाअल्लाह। जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो हे हटीअ में सरिया नुमा 2 शयूं अंदरि पयूं आहिनि जेके छेणी जो हाणे ॾाढो हिन खे ॾेख ॾींदो। टांडनि में ही ॿरनि पयूं ऐं चाचो वारे वारे सां हिननि खे चेक पियो करे। बाबा साईं केतिरी देर में ही तयारु थींदियूं? अधु कलाक खनि लॻी वेंदो। उन खां पोइ हिनखे ठपाई ॾींदो तव्हां? वरी पाणी ईंदो। सही आहे माशाअल्लाह, ज़बरदस्त। तोखे मां थो चां पिया ॾाढा साईं। तोखे चां बि मां थो प्यारा, तूं घबरा न। नाज़रीन जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो, 2 छेणियूं जेको आहे सो भट्टी में पयूं आहिनि जेकी कोयलनि जी ताप खे बर्दाश्त कनि पयूं ऐं हाणे चाचो हिननि खे हथोड़ी जी कुट ॾींदो त जीअं जेको आहे सो हीअ छेणी जो नुमा जेको आहे सो अचनि, छेणी जो ॾेख ॾेखारनि। इहो ख़राबु आहे हा न? ठीकु आहे, हिनखे तव्हां छॾे ॾियो। हीअ ॿी जेकी छेणी आहे हिनखे ठाहियो। अगरि अव्हां वटि को सरियो पियो आहे त हुन मां मूंखे कलम छेणी ठाहे ॾियो, सनड़ो पर नंढड़ी हुजे भली। हा सही आहे, महिरबानी। थोरो थुल्हड़ो कजांसि मुंहुं। हा घणो सन्नो वरी टुटी पवंदो न। भित जी कटाई आहे, भित जी कटाई जे करे जेको आहे छेणी ठपजे पई। इहा सुरन वारी मां सदाईं चाचो जेको हिते हूंदो आहे हुनखां ठपराईंदो आहे, छो जो हीउ चाचो ॾाढो पुराणो आहे ऐं माशाअल्लाह ख़ानदानी कमु अथनि ऐं तमामु ज़बरदस्त। हा माशाअल्लाह माशाअल्लाह। असांजी दुआ आहे अञा अलाह साईं तव्हांखे मशहूरु कंदो ऐं इंशाअल्लाह हे जेकी अच्छा कंहिंजूं चाचा कुहाड़ियूं झूणे जन जूं कुहाड़ियूं मशहूरु झूणे जन जूं लाड़काणे जूं कुहाड़ियूं उहे बि तव्हां ठपींदो आहियो? माना उहे तव्हांजूं ठपियल आहिनि हथ जूं नयूं? माशाअल्लाह माशाअल्लाह। माना तव्हां मशहूरु झूणे जा दौर जेको हुयो। हा इहा बि हिकु तारीख़ आहे चाचा। बेशक।
के चाचो छेणी के रवा हणी ऐं जो मुंहुं पियो जेको आहे सो तेज़ करे ऐं तमामु निहायत ख़ूबसूरती सां चाचो हिन जो जेको आहे सो मुंहुं ठाहे पियो ऐं वाक़ई असांखे लॻो त चाचो तमामु पुराणे दौर जो जेको आहे सो लोहार आहे। इंसान हथ सां ख़बर पवंदी आहे इंसान जी ऐं कारीगर जी, त वाक़ई चाचो कारीगर आहे ऐं पुराणे दौर जो ख़ानदानी कारीगर आहे माशाल्लाह। अगर असांजी ही वीडियो अव्हांखे पसंद आई हुजे त लाइक कजो, शेयर कजो ऐं सब्सक्राइब कजो वध खां वध। अञा चाचा हिकु चक्कर हलंदो। पानी चाचा तव्हांखे 22 साल हिते थिया आहिनि, हुन खां पहिरीं तव्हां किथे हूंदा हो? अच्छा, मज़ूरी कंदा हुन खां। हाणे ही माशाल्लाह तव्हांजो आहे पंहिंजो माना थी वियो माशाल्लाह माशाल्लाह। बी हाणे माना हिनखे तव्हां आख़िर में पाणी पिया ॾियो त जीअं छेणी ताक़त वठे। सही आहे। भरीस अहिड़ो पाण खे न मिलंदो वरी। इहे शयूं यादगार आहिनि न, इहे शयूं यादगार आहिनि। हा, ख़ुशि बि थींदो, कमु तवारो भलो कंदो। हा हा हा, असांखे त कुझु ठाहे ई कोन थो ॾिए, रोज़ाना ई कोन हाज़िर कहिड़ो साल थी वियो रोज़ हथ ॿधण हाज़िर हाज़िर। हला हला बाबा हला। अॼु फीथ खयो थो अचां कयां थो माप हिते ते दादे खे सम्झा का हो थी यार। ॾाढो सम्झी ईंदो माशाल्लाह, ऐं होशियारु आहे ॾाढो। हा हा हा, अलाए तव्हां आहे मूला थिए कोन न नाला हयाती जी। हा, हयाती हुजे पोइ कमु करे न करे। हा हा, बसि हयाती हुजे, हयाती हुजे। कमु खुटण वारा न आहिनि, कमु पिया थींदा रहंदा। हेॾा त यार न फोटू त बचे। कलम छेणी ठाहे ॼाण। बाबा कलम छेणी। सनो मुंहुं हुजे। हा, भली सनो मुंहुं हुजे। सही आहे। हलाए गंदा। अञा ॾाढा हिनखे तव्हां ठाहींदो? हा साईं, न ठाहींदासीं त न पाणी ॾींदुसि। सही, माना अञा पाणी पींदुसि। अस्सलाम वालेकुम। हाणे अॼु पाण पंधु करे आयो आहियां। हे जेको कोको आहे हिन में हीअं बराबरि बीहंदो आहे हिते।
पर हिनखे अहिड़ो कटिबो जीअं हिन खां वधी न बीहे, हिन सां गॾु हिते हीअं बीहे, हेठां जो ईअं खणिबो त हेठां खरींदो हुनखे कटे माना हेठि करे ॾियो हिते आहे न ईअं। हा त हिन जॻह ते माना हेठि न टपे हिन खां, हिते ई माना हीअं लेवल में सिधी कटी पंहिंजे हिसाब सां कोके में जीअं कटंदा न उहो आलू मुंहिंजो कटंदा आलू छेड़ी किती जी दिया ना ठोका बना ठाए जो फ्राई तो करी बला मतलब बस न कर देखो की देनो न बहुत नहीं। हाँ ऐं ॿियो कोको लोह जो आहे। हां लोह स्टील जो नहीं करना तो मैं हा हा ऐं लोह जो आहे इहो जान बि न छॾींदो हिनजी, मज़बूत थी वियो हाणे। हाँ सही है बस मेहरबानी मजबूत हुआ करें, शेयर करें, सब्सक्राइब करें हमारे चैनल को।